अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ज़ुल्फ़कार वली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो छांटका न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे जीअं ख़बर आहे त असां कुझु ॾींहं पहिरियां जेको हिकिड़ो असां प्रोग्राम शुरू कयो यादगिरियूं जे नाले सां। हीअ यादगिरियूं जे सिलसिले में हिकिड़ो असांजो हीअ टियों या चोथों प्रोग्राम आहे जेको अॼु असां रिकॉर्ड करे रहिया आहियूं। ऐं हिन प्रोग्राम जे सिलसिले में असां वरी लाड़काणे में मौजूदु आहियूं ऐं लाड़काणे जे जेको असांजो सियासी गढ़ सम्झो वेंदो आहे ऐं सियासी ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झो वेंदो आहे। त उन हवाले सां असां अॼु जेको असांजा जेके महिमान आहिनि जिन खे असां मधु कयो आहे उहे बि उन्हनि जो बि तालुक़ु जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। ऐं इहो पुछणो उन्हनि खां आहे त उन्हनि जो जेको तालुक़ु रहियो आहे उहो कॾहिं खां रहियो आहे, केतिरा साल थिया आहिनि, या हुननि जो जेको आहे छो त हुननि जो जेको सियासी बैकग्राउंड आहे उहो तमामु घणो पुराणो आहे। त उन हवाले सां अॼु असां लाड़काणे जी मोस्ट सीनियर सियासतदान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवाण हिते इलाइक़े में बि हूअं हुननि जो जेको आहे सो असर वसूख़ तमामु वॾो आहे। असांजो पहिरीं प्यारो मोहतरम अली मुराद कमारो अबड़ो साहब, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल, ख़ुशि आहियो? असां चऊं था जेका तव्हांजी जेका सियासत आहे, जेका तव्हांजे वालिद साहब खां वठी या उन खां बि अॻु में जेकॾहिं सियासत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेको तव्हांजो तालुक़ु आहे उहो कॾहिं खां स्टार्ट थो थिए ऐं तव्हां जेको 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 बैकग्राउंड आहे, तव्हांजी जेका तालीम आहे, हाणे ॿ सुवाल तव्हां सां गॾु थो कयां त जेका तव्हांजी जेका प्राइमरी तालीम किथे थी ऐं तव्हां उन खां पोइ जेको हिते जॾहिं सियासत में तव्हां सम्झो था हाणे मां हाणे सियासत में मूंखे वञणु खपे, त उहा एज तव्हांजी छा हुई? महिरबानी भाउ, असांजो पीपल्स पार्टी सां वास्तो भुटे साहब खां वठी आहे। मुंहिंजो ॾाढो मरहूम अली मुराद नालो हुनजो बि, ऐं उहो उन वक़्तु जॾहिं भुट्टो साहब वज़ीर ख़ारजा हुयो उन वक़्त सां उनजो तालुक़ु रहियो। पाण ॿिनि यूनियन काउंसिल जे चेयरमैन असां रहिया आहियूं। यूनियन काउंसिल फुल हुई ऐं यूनियन काउंसिल बकापुर। तक़रीबन मुसलसल असां इन ॿिन्ही यूनियन काउंसिल जा चेयरमैन रहिया आहियूं मुशरफ़ जे पहिरें नाज़मीअ ताईं। मुशरफ़ जो जॾहिं दौरु आयो त उन वक़्तु बि डॉक्टर हाकिम अली ऐं नाज़िम मुंहिंजो चाचो आहे उहो नाज़िम हुयो, मां नायब नाज़िम हिकु ई सीमो। ऐं इहो बाक़ाइदे इहो कालम बि लिखियो वियो काविश अख़बार में त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा अलॻि अलॻि रहिया आहिनि, पर माण्हुनि जी पसंदि ते ईअं न त असां पंहिंजे ज़ोर सां, माण्हुनि जी पसंदि ऐं माण्हुनि जी चॉइस ते असां ॿई नाज़िम ऐं नायब नाज़िम जी सीट ते बीठा हुआसीं ऐं अलाह जी महिरबानी उहा खटी बि हुईसीं वॾे मार्जन सां। जेतिरो त तालुक़ु रहियो आहे त मुंहिंजो ॾाढो, मुंहिंजो वालिद साहिबु ऐं मां टी पीढ़ी आहियां हिन पार्टी में मुसलसल जेको हलंदा अचूं पिया ऐं शौक़ु सां मुहबत सां। ऐं ज़ोर ज़बरदस्तियूं बि मुखालफ़त कयूं त पार्टियूं छॾियो। मुशरफ़ जे दौर में अहिड़ो टाइम बि आयो, अलाह जी महिरबानी सां असां साबित क़दम रहियासीं, पार्टी सां निभाईंदा आयासीं ऐं पार्टी बि माशाअल्लाह असांखे अलाह जी महिरबानी सां इज़त ॾिनी आहे। ऐं हिन वक़्तु मुंहिंजो वालिद साहिबु सिटी प्रेसिडेंट बि रहियो अॻु में, ज़कात चेयरमैनियूं बि हुयूं, तालकी सदारतूं बि हुयूं, पार्टी जा उहिदा बि रहिया आहिनि। वरी हाणे वर्कर जे हिसे सां कमु कयूं पिया ऐं असांखे पंहिंजो फ़ख़ुरु आहे असां अहिड़ी पार्टी में आहियूं जेका शहीदनि जी पार्टी आहे, जेके क़ुर्बानियूं ॾियणु सिखिया आहिनि ऐं उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे अवाम जे ख़ातिर, जान माल जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं उन सिलसिलो उन हिसाब सां असां हलूं पिया। जेतिरो क़दुरु प्राइमरी तालीम जो ऐं शौक़ु जे हिसाब आहे, प्राइमरी तालीम मुंहिंजी मरवडा में 5 दर्जा हुते पढ़ियासीं। पोइ वरी मैट्रिक हिते कईसीं दिल्ली यूनिवर्सिटी स्कूल में, हुन खां पोइ डिग्री कॉलेज लारकानो, BA MA हुते कईसीं। पोइ वरी लॉ कॉलेज में बि वियासीं 2 साल, पोइ 2 सालनि खां पोइ वरी उहो अॻियां वधी छॾियो। अच्छा, हाणे हिकिड़ो छो त इहो दौरु अहिड़ो हूंदो आहे जेको कॉलेज ऐं यूनिवर्सिटी वारो, त इन में हिकिड़ी शइ ज़रूरु थींदी आहे। हाणे उहो तव्हां खां आहे पर्सनल सुवाल तव्हां खां इहो पुछंदुसि, छो त हिन में उहे सुवाल तव्हां सां कंदुसि जेके अॻु में माण्हुनि शायदि तव्हांजो जवाबु न ॿुधो हुजे। इन दौर में कॾहिं तव्हां जंहिंखे मोहबत चइबो आहे, जंहिंखे प्यारु चइबो आहे, कॾहिं थियो कंहिंसां? माना हू मोहबत माउ पीउ ऐं जेको तालीम सिंध उहो न, उहो मोहबत ख़ैर इंसान इन शइ खां सवाइ अधूरो आहे, पर अहिड़ो माहौल असां वटि न आयो। असां जिते शादी कईसीं उहा ई पसंदि हुई, उहा ई मुंहिंजी शादी थी। छो जो अबे जी पसंदि बि हुई, मुंहिंजी माउ जी बि हुई, पंहिंजी पसंदि बि उहा हुई। ऐं अलाह कयो उहो रिश्तो निभाईंदा अचूं पिया ऐं ख़ुशीअ सां मुहबत सां।
अच्छा, तव्हां जेकॾहिं यादि कयो अॼु ऐं सुठे लफ़्ज़नि में उन टीचर खे जेको तव्हांजे प्राइमरी खां वठी भले कॉलेज ताईं या जेसिताईं तव्हां तालीम हासिलु कई, त उन में उहो कहिड़ो टीचर आहे जेको तव्हांजो दिली लॻाव रहियो त यार हीअ टीचर हुजे त मूंखे अञा दिलि सां मां पढ़ां? असां वटि हूंदो साईं जिनसार, माना उहो होशियारु हूंदो हो, उहो घणा कोशिशि कंदा हुया त असां इन क्लास में न वञूं, छो उन वक़्तु उहो सख़्ती कंदो हुयो, सख़्तु हूंदा। हा, सख़्ती कंदो हुयो। मां 8 दर्जे ताईं त जेको आहे मॉनिटर हुयुमि ऐं स्कूल में बि, ऐं पोइ वरी कुझु हालात जहिड़ा थिया, वरी असां बि इन खां थोरो ॼणो मज़ो न पियो अचे, पोइ वरी स्कूल मटायोसीं, पोइ वरी ॿिए स्कूल में वियासीं। मतिलबु साईं जंसार जे लाइ तव्हां चओ था माना उहो मोस्ट पॉपुलर तव्हांजा फेवरेट होशियारु माण्हू हुयो ऐं पढ़ण जे हिसाब सां वरी सख़्ती कंदो हुयो ऐं चेक कंदो बाक़ाइदे शागिर्द सुबुह जो छा करे आयो, राति तव्हांखे वर्क ॾिनो त उहो सुबुह थियो न थियो, तंहिंजे सां तमामु बहितरीनु। अच्छा, तव्हां शादी हिकिड़ी कई, तव्हांजी जेका औलाद आहे, जेके तव्हांजा फर्ज़ंद आहिनि, उहे केतिरी औलाद आहे तव्हांखे? मुंहिंजा 2 पुट आहिनि माशाल्लाह, 4 नियाणियूं आहिनि ऐं ZBS में पढ़ंदा आहिनि। हिन में सम्झो त तव्हां माना तव्हांजो वालिद साहिबु या तव्हांजो ॾाॾो, उन हवाले सां जेकर तव्हांजी जेका औलाद आहे, तव्हां छा था सम्झो त अली मुराद कमारियो हुयो या मोहतरम नूरदीन अबरो साहिबु या तव्हांजो ॾाॾो, हिननि तव्हांजी औलाद मां झलक कंहिंजी हुन तव्हांजी औलाद में जेका नज़र ईंदी हुजे? हिन वक़्तु किरदारु आहे इहो, जो उहा अञा नंढी आहे। अच्छा, नंढी उमिरि में मैट्रिक ताईं आहिनि, बराबरि माना हुनजो लाड़ो फ़िलहालु तालीम ॾे सियासी माहौल ॾे हिकिड़े जो आहे, पर मुंहिंजी कोशिशि इहा आहे त पढ़ाईअ तरफ़ हले। अच्छा, न उहो ज़ाहिर आहे एजुकेशन मुकमल करे उनखां पोइ जेको कुझु करे सघनि था। इन हवाले सां जेकॾहिं असां वरी हुननि जो जेको तव्हांजी औलाद जो जेको फ्यूचर आहे उन सां त ज़ाहिर आहे तव्हां उहो सुठो ई सोचींदो, पर हिकिड़ो थींदो आहे अगरि जीअं हाणे तव्हां अचो था या को सियासत में, त ज़ाहिर आहे औलाद बि ज़रूरु कंहिं न कंहिंखे शौक़ु थी वेंदो आहे, लगाव थींदो आहे। असांजे बचपन खां मुंहिंजो इहो हुयो सियासत सां, छो मां नायब नाज़िम में रहियुमि मुशर्रफ दौर में, ऐं बाबा जो घणे कम भाई मां कमु कंदो रहंदो आहियां पार्टी जे हिसाब सां। पोइ पार्टी जेका बि ज़िम्मेवारी ॾींदी आहे उन सां मां हुन सां गॾो गॾु हूंदो आहियां। पोइ जेका बि शइ हूंदी आहे माण्हुनि जे कढण जे हिसाब सां, रैलियूं हुजनि, दस्ता ज़रूरत हुजनि, माण्हुनि खे आणणो आहे, माण्हुनि खे चवणो आहे, मतिलबु कमुकार बि वठियो, घणे भाङे मां हुन सां गॾु हूंदा आहिनि बचपन खां वठी। हिते तव्हांजे हाणे जीअं मिसाल हींअर असां तव्हांजे ई बंगले ते वेठा आहियूं ऐं जेको इलाइक़ो आहे, मां बि तव्हांजे ई इलाइक़े में मुंहिंजी बि रिहाइश आहे, पर हिते जेको असां मुसलसल असां ॾिसंदा आहियूं त हिते जेको सियासी सुवालु आहे त हीअ जेको इलाइक़ो आहे, जीअं हाणे असां चऊं था त मुराद वाण पुराणी चौकी जेका आहे, हितां जेके हाणे अलीगोराबाद जेको पुलिस चौकी थी वई आहे, हाणे इहा थाणो थी वियो आहे। हाणे हितां जेकॾहिं असां ॾिसूं था त हितां खां वठी हीअं फुल रोड हलियो माण्हू बाईपास ताईं, वरी जेकॾहिं हिन पासे ॾे महरनि वारे पासे ॾे वञूं था, मुराद वाण वारो जेको रस्तो आहे, इहो बि तमामु घणी इंक्रोचमेंट जेका माना एंटी इंक्रोचमेंट वारनि इहा तव्हां हटाए छॾी, तव्हांजी बि ख़ुदि प्रॉपर्टी आहे, त ही छो ही अफ़गानिस्तान में अचे थो या ही को इंडिया में अचे थो या को कंहिं ॿिए मुल्क जो जेको वज़ीर असां वटि जेको KPK में वज़ीरिस्तान आहे या वाना आहे, त हाणे इन इलाइक़नि खे छो नज़रअंदाज़ कयो आहे? तव्हांजे हूंदे तव्हां त हिते माना तव्हां जॾहिं एॾनि उहिदनि ते रहिया आहियो, तव्हांजो वालिद साहिबु एॾनि उहिदनि ते रहियो आहे ऐं तव्हां एक्टिव पॉलिटिशियन आहियो, पोइ इहो छो पोइ हिते? न ॻाल्हि इहा त पोइ हिते कोन्हे, हीअ कोरोना जे करे जेको आहे जीअं कोरोना जो माहौल पैदा थियो आहे, हिननि कोशिशि शुरूआत हितां ई कई। असांजे मेडिकल स्टोर खां वठी शुरूआत कई हुयूं पहिरियों, पोइ जीअं जो कोरोना जो मसइलो थी वियो न, उनजे करे इहे रोड इहे नाला डेवलपमेंट जो कमु हुयो सॼो रुकिजी वियो ऐं पैसा कन्वर्ट थी विया कोरोना ॾे। सो कोशिशि हाणे बि असां कई आहे त जेका इनक्रोचमेंट वग़ैरह जेका ड्राइव थी वई आहे, हाणे नालनि जो कमु उतां स्टार्ट आहे। इंशा ताला महीने ॿिनि में वरी हिनखे रोड खे बि खणंदा। जे असां रोड जे हिसाब सां बि मंज़ूरु थियल आहे, पेवर न आहे पर मेटल जो मंज़ूरु थियल आहे, ऐं इंशा ताला हाणे DC साहिब सां बि HRD में थियूं ऐं मेयर साहिब त हाणे विया हलिया, पर हुननि जो ई चवणु इहो आहे त 2 महीने जे अंदरि तव्हांखे हे रोड में इंशा कंप्लीट करे ॾींदासीं। हाणे तकलीफ़ूं त आहिनि पंहिंजी जाइ ते, ऐं कुझु कमियूं कोताहियूं बि ज़रूरु हाणे इंसान आहे उहे थियनि थियूं, कुझु कंहिं मेयर खां बि थियूं हूंदियूं, कंहिं चेयरमैन खां बि थियूं हूंदियूं, कुझु पाण खां बि थियूं हूंदियूं, बहरहाल ओवरऑल कमु थियो आहे लारकाने में। असांजा 2 रोड जेके न ठहिया आहिनि त उहे किन मजबूरनि जे करे ठहिया आहिनि,
उहो किरोना जो माहौल आहे। हिते जेको तव्हांजो मेडिकल स्टोर आहे जिते तव्हांजा बिरादर वेहंदा आहिनि, हा मसइलो इन में बिल्कुलु तव्हां ॾे क्रेडिट वञे थो, इहो छो त ज़ाती असांखे ख़बर आहे, छो त हिन इलाइक़े में रहूं था। त तव्हां जेका शुरूआत जेका इंक्रोचमेंट वारनि कई, एंटी इंक्रोचमेंट वारनि जेको ड्राईअ जो जेको सिलसिलो शुरू कयो, त उहो तव्हांजे मेडिकल स्टोर खां शुरू कयो, ऐं तव्हांजी इहा कुर्बानी आहे। त वाक़ई अञा कुझु ॿियूं प्रॉपर्टीज़ आहिनि जेके अञा कोन ठहियूं, पर तव्हांजो मेडिकल स्टोर ॾही वियो, पोइ सरी वियो। ठीकु आहे, बिल्कुलु। त इन हवाले सां तव्हां माण्हुनि जूं माना दिलियूं जेके आहिनि उन हवाले सां तव्हां अॻ में खटी चुका आहियो। पर मुंहिंजो जेको बेसिक जेको सुवालु आहे न, त उहो हिते माण्हुनि सां जेको जॾहिं असां इलेक्शन में अचूं था, त इलेक्शन थिए थी, त पोइ असांजो जेको मेल जोल जेका आहे उहा घणी वधी थी वञे। पर कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त जीअं हाणे कराचीअ में हिकिड़ो वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान ख़ान साहिबु जेको इहो कराची कोर कमेटी जे नाले सां हिकिड़ी जेका उन्हनि जोड़ियो आहे, कमेटी जोड़ी आहे, जंहिंमें अॻुवाणी तव्हां वटि आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे, ऐं CM सिंध वटि आहे जनाब मुराद अली शाह साहिबु वटि। हाणे जॾहिं तव्हां वटि आहे उन खां पोइ वरी इहे जेको हिन वक़्तु इहो कमेटी हले पई, हींअर सुबुह मां इहा बि हिकिड़ी ख़बर ॾिठी त जेको रेलवे सर्कुलर रेलवे आहे उनजो जेको ठीको बि आहे उहो बि FW ॾे मां सम्झां थो उहो बि वियो आहे ठीको। पर हीअ जेको कमेटी आहे उन में अॻुवाणी तव्हां वटां ऐं 1100 अरब जो ऐलान बि थियो आहे कल्ह। त इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे त इहे 1100 अरब सिर्फ़ु कराची जे लाइ आहे या ऑल ओवर सिंध जे लाइ आहे, या कमेटी जेको आहे उनजो जेको बुनियादी जेको मक़सदु आहे उहो छा आहे? ॾिसो न, बज़ाहिर त इहो कराची लाइ ईंदो पैकेज, जेके हाल बारिशूं थियूं आहिनि उन कराची खे तक़रीबन तबाह कयो आहे। पोइ रोड रस्ता ड्रेनेज नाला उन हिसाब सां इहो बज़ाहिर पैकेज कराची जे लाइ आहे। जीअं हाणे असांजो सदर साहिबु हुयो आहे, ज़रदारी साहिबु हुयो, ऐं वज़ीर आज़म असांजो हुयो गिलानी साहिबु हुयो, त लारकाना लाइ बि हिकिड़ो पैकेज आयो हुयो। पोइ लारकाने में बि कुझु कमु थिया। हिन वक़्तु जेको इहो पैकेज आहे मुंहिंजो जेके सम्झ मुताबिक़ आहे उहो कराची जे लाइ आहे। ऐं तक़रीबन कोशिशि हुननि जी इहा आहे त कराची वॾो शहरु आहे, दुनिया जे वॾनि शहरनि में शुमारु थिए थो उनजो। पोइ असांजो बि शहरु आहे, तव्हांजो बि शहरु आहे, सिंध वारनि जो आहे, पाकिस्तान वारनि जो आहे। सभिनी जी दिलि इहा बि चाहे थी त कराची में रोशनी बि बहाल थियनि, अलाह करे इहो रोशनी बहाल थियनि, ऐं जेको पाणी वारो मसइलो आहे इहो बि हल थिए, इहे नाला बि ठहनि। वरी गवर्नमेंट ईंदियूं, वरी को पैकेज लारकाना लाइ बि ईंदो, सखर लाइ बि ईंदो, ॿियनि शहरनि लाइ बि ईंदो इनशा ताला। उमेदु त इहा ई आहे त वरी CM सिंध बि असांजो ई आहे, असांजी पार्टी जो आहे। अहिड़ो पैकेज आहे, असां लाइ बि बिलाल साहिब खे गुज़ारिश कंदासीं, पार्टी क़यादत खे चवंदासीं त लारकाने खे ॿियो बि को पैकेज ॾियो अहिड़ो। अच्छा, हाणे इन हवाले सां जेको मां जीअं तव्हां खे मां मिसाल ॾिनो कराची वारो, त कराची में कोर कमेटी जेका ठही आहे, ठीकु आहे, उहो 70% 80% जेको रेवेन्यू ॾियण वारो आहे, ज़ाहिर आहे सिंध जी दिलि आहे कराची, त उहो रेवेन्यू ॾिए थो, सिंध थी ॾिए रेवेन्यू। पर ईअं ई रेवेन्यू सखर बि ॾिए थो, लाड़काणो बि ॾिए थो, नवाबशाह बि ॾिए थो, हैदराबाद बि ॾिए थो, सिंध जा ॿिया मुख़्तलिफ़ वॾा शहर जेके आहिनि उहे बि सुठो रेवेन्यू ॾियनि था। त इन हवाले सां जेको कॾहिं तव्हांखे इहो आइडियो कोन आयो त जेकॾहिं हिकिड़ो नंढड़ो ज़रूरी न आहे त कोर कमेटी ठहे, पर उन में जेकॾहिं तव्हांजी सिर्फ़ु हिकिड़ी पंहिंजी पार्टी जे तरफ़ां या कुझु जेके दोस्त खणी करे हिकिड़ी नंढियूं नंढियूं कमेटी ठाहियो ऐं लाड़काणे वासियुनि जा जेकॾहिं मसइला हल कयो, त इहो बहितर न आहे? न, मां चयो न तव्हांखे गुज़ारिश कयुमि त अॻु में हिकिड़ो पैकेज लारकाने खे बि ॾिनो। हा, जॾहिं सदर साहिबु असांजो हुयो, ज़रदारी साहिबु हुयो, ऐं वज़ीर आज़म असांजो हुयो, CM असांजो। हे त हिकिड़ो कुदरत जी आफ़त आई आहे, पूरे पाकिस्तान में आई आहे, उहो कराची में अञा सवाई आई आहे। उन जे करे मजबूरन जल्दी जल्दी इहो पैकेज ॾियणो पियो उन्हनि खे, ऐं कराची वारनि जो हक़ बि हुयो। एॾी तबाही थी आहे हिते। असां वटि बरसातूं घटि आहिनि, हुते घणी पई आहे। मतिलबु तव्हां त हिन फील्ड में बि ॾिसो था घणो माहौल आहे। इनशा ताला असां घुमें था त CM साहिबु लारकाना खे ॿियो बि कोई पैकेज ॾींदो अहिड़ो, जीअं कराची खे पैकेज मिलियो आहे, त लारकाना बि शहीदनि जो शहरु आहे, जीअं ठहियो आहे कुझु, अञा कुझु अॻिते वधे। जीअं बारिशुनि में हुते सिलसिलो रहियो तमामु घणो कराची जेको ॾेखारियो, ठीकु आहे। वरी मां हिकिड़ो ॿियो बि शइ मां ॾिसंदो आहियां त उन में नो डाउट त असांजो मीडिया बि माना किथे किथे मार खाई वेंदो आहे, थोरो एक्स्ट्रा। पर मां मोहतरम सईद गनी साहिब जो जेको आहे मां ॾिसंदो आहियां सिलसिलो, त हुननि जो जेको हू एक्टिव हूंदा आहिनि तमामु घणो, त उन्हनि जो पंहिंजो जेको पेज ठहियलु आहे उन पेज ते हू तमामु घणी जेका बि हुई जेका सिचुएशन ओरिजिनल, त उहे ॾेखारनि पिया। नासिर शाह साहिब सां बि गॾु उहे बि ॾेखारनि पिया। त उहो जिते जिते पाणी न हो त पुराणियूं फुटेजिस बि माना TV ते ॾेखारिया वञनि पिया। त इन हवाले सां लाड़काणे में बि माना लाड़काणो मुतासिर थियो, तव्हांजे साम्हूं जी ॻाल्हि आहे। लाड़काणे में बि तमामु घणो पाणी बीठो ऐं रोड तमामु घणा ख़राबु थी चुका। त इत्तफ़ाक़ वरी अहिड़ो थियो जो बल्दियाती निज़ाम बि पूरो थियण वारो हो, उहो बि जॾहिं पूरो थी वियो त हाणे ॼण थोरो इहो हाणे
जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि या म्यूनिसिपल कमिशनर्स जेके आहिनि उहे गवर्नमेंट जी तरफ़ां हींअर माना न्यूट्रल आहिनि, उन्हनि खे बि त हाणे सोचणु खपे न त हीउ लाड़काणे खे बि जेको नुक़सानु थी चुको आहे, त उहे जेके ख़ासि तौर ते मां जीअं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त हितां असां वटि सुक पुल जी जेका इहो सरकट पीर खां इहो हेठि ताईं हाणे ॾिसो न तव्हां घणो टाइम मां सम्झां थो जेको असांजी जेका ज़िंदगी आहे इन में असां इहो ॾिठो आहे, त पोइ जॾहिं इनखे इहो ॾिठो आहे त इनखे छो नथा मथे करायूं या इन जो वजह छा या इनखे बंदि करे छॾिजे रोड खे ई न बंदि करण सां मसालो वधंदो ट्रैफ़िक जो। ॻाल्हि इहा आहे त इहा हेठां ई थी आहे, इनखे नालो बि ॾिनोसीं पर जॾहिं चो तरफ़ खां पाणी हिते अचे थो ज़रूरत जमो थिए हिते शायदि परियों पासो रोड आहे उहो मथे आहे, हेॾो घरनि जी आबादी आहे उहो मथां ई आहे, हेॾो डिग्री कॉलेज जे पासो आहे उहो मथे आहे, इहो सॼो पाणी हिते जमा थिए थो। पर अलाह जी महिरबानी हिन दफ़े पाणी कढी वियो आहे तकिड़ो, जॾहिं खेरमन साहिबु हुयो, जमील साहिब जो इंसिडेंट हुयो, खेरमन साहिबु हुयो, पर अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणी एक्टिव आहे, त उन ते माण्हुनि फ़ौरन एक्शन था वठनि, माण्हू मजबूर थी था वञनि। माण्हू इहो भले तव्हांजी पार्टी जो माण्हू आहे पर तव्हां इन ॻाल्हि में माइंड न कजो, तव्हांजा जेके माण्हू निकिरनि था त उहे मजबूर थी निकिरनि था। मां तव्हांजी पर्सनल ॻाल्हि नथो कयां, जेके तव्हांजा माण्हू ॿिया आहिनि उहे इन जे करे त जॾहिं उहिदनि ते वेठा आहिनि उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जॾहिं उहिदनि खां हटियल आहिनि उन्हनि खे पोइ महिनत कनि था। हींअर खेरमन साहिब जेको पंहिंजो जेको शादी हाल आहे VIP रोड ते, त उते पेट्रोल पंप जे भरिसां उते जॾहिं पाणी बीहे थो या उते गटर जो ढक ख़राबु थो थिए या भॼी थो पए त उहे त फ़ौरन लॻी था वञनि, पाणी बि निकिरी थो वञे। बाक़ी शहर जे मुख़्तलिफ़ हीअ दॿाव खां पोइ था कनि ईअं छो? कोशिशि त ॾिस न मेयर जी सीट ते वेहे थो, सॼो लारकानो आहे, किथे न किथे त पाणी बीहे थो, जेकॾहिं बरसाति वसे थी ऐं कुदरती हिकिड़ी पाणी जो अचे थो त उनखे कंहिं न कंहिं रोड ते किथे हेठां ई आहे, किथे खॾो आहे, किथे न किथे त बीह रहंदो न। कराची हुजे, लाहौर हुजे, दुनिया जा कहिड़ा बि तव्हां मुल्क ॾिठो, जॾहिं बरसाति ओवर वधीक पवे थी त रोड रस्ता, सऊदी जहिड़ो मुल्क बि पाणी में अची थो वञे, हिते एॾो सिस्टम ठहियलु आहे। हाणे कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ी वीडियो वायरल थी जंहिंमें मेयर साहिबु कंहिं मुलाज़िम खे जेको आहे सो हा इहो सिलसिलो इहो हुयो त जेकॾहिं थोरी असां बि जांच कईसीं त मुलाज़िम उनजो ई हुयो, ऐं जेके सुरूं उते पयूं हुयूं अॻ में मेयर साहिबु उहे उतां कढाए कंहिं ॿिए पासे लॻाइण पियो चाहे त उतां ट्रैक्टर भराए पियो, हुन करणु न ॾिनो, उनखां पोइ हुनखे मुअतल करे छॾी, नौकिरी ताईं फ़िलहालु उहो मुअतल आहे। त ईअं छा इहो सियासी माण्हू खे ठीकु आहे मेयर पंहिंजी जॻह ते सियासी अॻुवाण खे ईअं करणु खपे? मेयर त आहे न पंहिंजे हू हुनजो सभु नंढा मुलाज़िम आहे, सम्झो मेयर खे सॼो सिस्टम हलाइणो आहे। हुन वॉकिंग ट्रैक ते हिकिड़ो नए सिस्टम पथर हणाइण पियो चाहियो, जेको हुन मथे हणायो आहे पथर, इहे सराह कढी पोइ शायदि ॿिए कंहिं हणाईंदो हूंदो त जेकॾहिं कंहिं घिटीअ जो कंहिं पार्क में किथे हणाईंदो हूंदो त किथे भलो थिए, ऐं घर त कोन्हे खणी वञे आहे प्योरी सराह, पर हुन मुलाज़िम खे बि इहो न करणु खपे आहे त हिकिड़ो मेयर आहे ऐं उन खां इहे सुवाल जवाब करणु कारी खणी थो वञे, मूंखे लिखत मिले। हाणे मेयर सम्झो था त फादर ऑफ सिटी आहे, उनजो सॼो सिस्टम आहे, उन ठहियलु आहे। हाणे उहो जेकॾहिं पाण अचे थो उन खां पर्ची थो घुरे त पर्ची ॾे, इहा उनजी कोताही न आहे, कमी न आहे। न मतिलबु तव्हां हाणे उहो ब्लेम हुनखे ॾियो था त मुलाज़िम जो न, मतिलबु ईअं न करणु खपे हुनखे बि, जेकॾहिं मेयर साहिबु पाण आयो आहे या ॿिए कंहिंखे मोकिलिया मुलाज़िम खे त पोइ उन खां पर्ची वठी आया त पर्ची ॾियो मेयर साहिबु तव्हांजी पर्ची आहे। हाणे मेयर पाण बि मेयर खे त पर्ची ॾे। अच्छा, हीउ जेको हीउ तव्हांजे अॻियां जेको रोड वञे थो फुल रोड जेको बाईपास ताईं, इन रोड जो हू त तव्हां मुराद वारण वारी ॻाल्हि कई त हू त माना जेको आहे मंज़ूरु थियल आहे, उन सां गॾु हीअ बि थियल आहे या हीअ बि थियल आहे, उन में बि माना हीअ रोड आहे या? अच्छा, इन छो त हिते बि तव्हांजी ओताक जे अॻियां बि तमामु घणो पाणी बीहंदो न, जॾहिं असां ॾिसंदा हुआसीं त हमेशह हिते तव्हांजी ओताक जे अॻियां जॾहिं पाणी बीहे थो त माण्हुनि ते इहो असरु थिए थो त यार हाणे जॾहिं हिकिड़ो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सिटी जो जेको सदर आहे या मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही चुको आहे, एॾो सीनियर माण्हू, ऐं उनखां पोइ हिकिड़ो न उनखां पोइ तक़रीबन उन्हनि जी फैमिली जेको आहे सो उहो सियासत में उहे माण्हू उन्हनि जे अॻियां पाणी बीठो आहे त पोइ बाक़ी असांजो छा थींदो? न ॾिसो न, कॾहिं कॾहिं ईअं थिए थो त लाइट हली थी वञे, इतफ़ाक़ आहे, जनरेटर ते मोटर हिकिड़ो थो हले हुननि जो, पाणीअ जो दॿाउ वधीक आहे त पाणी निकिरी थो पए ॿाहिरि। हाणे इहे कुझु शयूं टिपिकल आहिनि जेके न मेयर जे वसे न तव्हां असांजे वसे। लाइट जेकॾहिं 12 कलाक हली थी वञे ऐं मोटर हिकिड़ो कमु थो करे, जिते 3 मोटर हलंदा आहिनि 2 हलंदा आहिनि, उते हिकिड़ो मोटर हलंदो त उहो ओतिरो पाणी कढंदो न, पोइ उनजे करे पाणी निकिरी थो पए।
हाणे इहो असां चऊं त भाई इन में मेयर साहिब जो जेका ख़राबी आहे न इहो त हीअ त मेयर त सॼे शहर जो मेयर आहे ठीकु आहे पर ॻाल्हि इहा आहे त असां जेका बिलख़ुसूस मां तव्हांजे अॻु जी ॻाल्हि कई हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेकॾहिं आईंदा जो जेको लाहे अमल आहे तव्हां सियासी तौर ते तव्हां हीउ जेको हाणे जेको बलदियाती इलेक्शन अचण वारी आहे 30 डिसंबर ते ऐलान बि थी वियो आहे उन में तव्हांखे 3-4 महीना हिन वक़्तु तव्हां वटि टाइम बि आहे ऐं उनखां अलावा हिकिड़ो पहिरियों नंबर ते इहा त तव्हांजी उन तव्हांजी पंहिंजी जेका तव्हांजी जेका तयारी आहे उहा कीअं आहे ऐं उन हवाले सां ॿियो इहो सुवाल त जेको हींअर असां वटि जेको कराची खां वठी जेको पूरी सिंध में जेके नवां ज़िला ठाहिण जो जेका सिलसिलो थियो आहे जंहिंमें कैमाड़ी ज़िलो जो जेको नोटिफिकेशन बि निकिरी चुको आहे हीअ तयारी ऐं हुन सिलसिले खे तव्हां कीअं था सम्झो? ॾिसो न तयारी पहिरियों त हुनखे तकेबंदी करणी आहे हल्काबंदी जेका थींदी डिलिमिनेशन थींदी असांजी कोशिशि इहा आहे त मुक़ररु मुदत ते इलेक्शन थिए जेको टाइम फ्रेम आहे उन में इलेक्शन थियनि छो जो बलदिया सिस्टम ज़रूरी आहे हेठि सतह ते माण्हुनि जो जेको मसाला आहिनि पोइ किथे 4 आना हल थो थिए किथे 8 आना किथे 12 आना मतिलबु मसालो हल थिए थो चेयरमैन वटि बि थिए थो मेयर वटि बि थिए थो ॿियो त दांत वञी ॾियूंसि था त भई हीअ असांखे कमु न थियो सो जेसिताईं इहो तकबंदी वारो माहौल हलंदो इलेक्शन खां पोइ ई मां सम्झा थींदी जेको असांजो अंदाज़ उन पोइ थींदी ऐं पार्टी पाण जी पोज़ीशन में आहे न तव्हां पाण बलदियात में अचण जो इरादो आहे तव्हांजी पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो अच्छा दरख़्वास्त एप्लीकेशन हर को ॾींदो आहे त माना मतिलबु इरादो त आहे न माना ज़ाहिर आहे तव्हां एप्लीकेशन ॾींदो ज़ाहिर आहे इरादो आहे इरादो कोन्हे अच्छा लेकिन पार्टी हुकुम कंदी सही पार्टी चवंदी असां ज़रूरु बीहंदासीं जिते बि बीहारींदी जिते चवंदी असां उते बीहंदासीं नवं ज़िलनि जे हवाले सां नवां ज़िला जो जिते इहो मतिलबु फेवर में आहे तव्हांजी में या तव्हां पीपल्स पार्टी जे फेवर में या पूरी सिंध जे फेवर न मतिलबु जेका सिंध जे फेवर में हूंदी जेका सिंधी माण्हू जे फेवर में हूंदी उहा ई ॻाल्हि हूंदी पीपल्स पार्टी जी फेवर खे तव्हां छॾियो उहो त पोइ मुखालिफ़ सम्झंदा ई कोन जेका सॼी सिंध जे माण्हुनि लाइ ॾिसो न अॻु में ज़िला ठहिया पहिरियों शुरूआति में चवनि पिया था ठीकु आहे अरबा वरी में ठहिया भले मुखालिफ़ हुजे सही आहे पर हाणे सभिनी जे फेवर में आहे उहा शइ हिते जेको ज़िले लाड़काने में तव्हांजी जेका तंज़ीमी जेका जोड़ जेका थी हाणे ताज़ी उन में पहिरियां जेको तव्हांजो सदर हुयो मोहतरम अब्दुल फताह भुट्टो साहिबु कंहिं ते बि ब्लेम मां कोन थो कयां पर ॻाल्हि इहा आहे त जीअं हाणे हींअर जेको ख़ुर्शीद अहमद जुनेजो साहिबु माना ज़िले सदर चूंडिजी वियो आहे ऐं मोहतरम एजाज़ अहमद भुट्टो पंहिंजो लगारी साहिबु जनरल सेक्रेटरी थी विया ऐं मुंहिंजो प्री प्यारो जेको दोस्त आहे इतलाह सेक्रेटरी इमरान हसन जतोई साहिबु हाणे मां जेके कंपेयर थो कयां मां ब्लेम नथो कयां मां कंपेयर थो कयां जेकॾहिं मां पंहिंजी अखि सां जेको ॾिठो आहे त हिननि खां अॻु में जेको सिलसिलो रहियो त ऑफिस जो जेको सिलसिलो हुयो ईअं ॼण लॻंदो हो त भूत बंगले वारो ॼण थोरो ॾेखारींदो हो त माना कंहिं बि हवाले सां ऑफिस में हालांकि भुट्टो साहिबु तमामु वॾो कमु करायो हो ऐं उन्हनि जो इहो ईअं सम्झो त उन्हनि तारीख़ी कमनि मां इहो लिखियो वेंदो आहे ऐं कैनेडी मार्केट हिकिड़ी पुराणो मर्कज़ रहियो आहे त हाणे उहो ॼण पोइते रहिजी वियो मूंखे ॾाढो ॾुखु थियो मां जॾहिं हाणे कुझु ॾींहं पहिरियां इमरान जो इंटरव्यू करणु वियुसि त मूंखे ॾाढो ॾुखु थियो जॾहिं मां सॼो ॾिठो पर हिकिड़ी शइ वरी ख़ुशी बि थी त इमरान नौजवान माण्हू आहे ॾाढी एक्टिव पर्सनैलिटी आहे ऐं हिकिड़ो सुठो कमु थो करे हुननि लाइटिंग जो सिलसिलो या बोर्ड जेके सालनि खां अंदरि पिया उहे कढी ॿाहिरि रखी कटिंग जे लाइ अख़बारी कटिंग जे लाइ लॻाइण जे लाइ या हुनजो कमु मां ॾिसां पियो हीअ निज तंज़ीम जी आहे जेकॾहिं मीटिंग थींदी एमपीअ खे कार्ड हूंदो कॉल हूंदी उनजो अचणु ज़रूरु हूंदो ज़रूरु उहो बि हुते एमएनए बि ईंदो आहे एमपीए बि ईंदो आहे बाक़ी ॿिया ॾींहं जेके न तंज़ीम वारा वेहंदा आहिनि हाणे बि वेहंदा अॻे बि वेहंदा हुया अब्दुल फताह भुट्टो साहिबु बि वेहंदो हुयो हाणे जेका नई तंज़ीम आई आहे उहे बि वेहंदा हाणे कुझु इन ई कोरोना वबा में ई जेको लॉकडाउन जो जेको सिलसिलो हुयो उन में वज़ीर अज़म पाकिस्तान पारां जेको इहो हिकिड़ो 12,000 रुपए जो हिकिड़ो पैकेज ॾिनो वियो माण्हुनि खे SMS जे ज़रिए हाणे वरी तव्हांजी गवर्नमेंट हिकिड़ो ऐलान कयो आहे मज़दूर कार्ड जे हवाले सां त मज़दूर कार्ड उहो बि 12,000 रुपए जो आहे हाणे उहो जेकॾहिं मज़दूर कार्ड छा तव्हां बलदियाती इलेक्शन खे ॾिसी करे इहो ऐलान कयो आहे या इहो अॻु में तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि हुई या अॻु में आइडियाज़ हुआ? ॾिसो न शुरू खां वठी जॾहिं गवर्नमेंट गरदारी साहिबु आयो त बेनर इनकम सपोर्ट प्रोग्राम हलियो उन ते तनक़ीद बि थी इन्हनि तनक़ीद कई वरी पाण बि 12,000 वारो कार्ड इस्तेमालु कयूं आहे त ग़रीब खे हिकिड़ी मदद ॾियणी आहे
उहो नालो कहिड़ो बि तव्हां ॾियोसि, पर आहे त उन मोहतरमा वारे कार्ड जे ई हिन वटि नेमल बदि हे कढियो आहे त भाउ हे असां कार्ड हीअं था ॾियूं। असांजो त शुरू खां वठी रहियो आहे त ग़रीब जी चुल्हि ॿरे, पोइ बैतुल माल जे हिसाब सां हुजे, कंहिं कार्ड जी स्कीम जे हिसाब सां हुजे, ज़कात जे हिसाब सां हुजे, कोशिशि इहा रही आहे त ग़रीब जे पंहिंजे हथ में 2000, 5000, 12000 रुपया जेकॾहिं कंहिं कुआड़ीअ खे मिलंदा, कंहिं ॿुढड़े खे मिलंदा त ॿियो न त हुनजो जेब ख़र्चु, हुनजो कुझु मसइलो हल थी सघंदो। कोशिशि इहा ई रही आहे त इहो माण्हुनि जे घरनि ते ॿ रुपया पहुचनि। अच्छा, हाणे इहो जॾहिं असां इमरान ख़ान साहिब खां अॻु में 2018 खां अॻु में असां हमेशह मीडिया ते ॾिसंदा हुआसीं त हेॾां मोहतरम बिलावल भुट्टो साहिबु ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जेको आहे पंजाब गवर्नमेंट खे या जॾहिं हू हूंदा हुआ वज़ीर आज़म त उन्हनि ते हमला कंदा हुआ। वरी जेकॾहिं हुन पासे ॾांहुं असां ॾिसूं था त शहबाज़ शरीफ़ तमामु घणो मीडिया ते ॻाल्हायो ज़रदारी साहिब खे या बिलावल साहिब खे। हिक ॿिए खे बिलावल साहिब त इहो बि चयो त कातिल आला खां त घटि त उहो जुमिलो ई कोन ॻाल्हाईंदा। त हाणे ताज़ो ई वरी मुफ़ाहिमत वरी वारी पॉलिसी वरी कराची में शहबाज़ शरीफ़ अची विया, मुलाक़ात थी ज़रदारी साहिब सां ऐं एतिरा वेझा थी विया, वरी मोहबतूं रिसीव पाण वेलकम बिलावल साहिब कयो। त इनखे इन सियासत खे तव्हां कीअं था सम्झो? ॾिसो न, जेकॾहिं हुननि ब्लेम हया आहिनि, ब्लेम त कूड़ा आहिनि। ज़रदारी साहिब खे 12 साल जेल में अथऊं, का बि शइ साबित न थी सघी। वरी बि माफ़ी तलाफ़ी हो था वठनि, अचनि था सियासत में दरवाज़ा बंदि कोन हूंदा आहिनि। जेकॾहिं हुनजी ज़ुबान ते इहा ॿोली हुई, माफ़ी तलाफ़ी हो था वठनि। असांजी दिलि वॾी आहे, असां वरी बि हुनखे वेलकम कयूं था। मुल्क लाइ, खिते लाइ जेकॾहिं गॾिजी को मसइलो ठहे थो, भलाई जो रस्तो निकिरे थो, असां चवंदा उन में को हर्ज़ु न आहे। लेकिन हुन पंहिंजी ज़ात ते किथे ॻाल्हायो आहे, उहा उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे। असांजा लीडर जेके न इन ॻाल्हि में न हूंदा आहिनि। असांजे ज़रदारी साहिब कॾहिं कंहिंते ब्लेम न हयो आहे, कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु गार गन न कयो आहे, न ॻाल्हायो अथई। हो ॻाल्हाइनि था त वरी माफ़ी बि पाण था वठनि, असांखे ग़लति चयोसीं। मतिलबु सिंधी माण्हू पोइ बि वरी इन हवाले सां जेकॾहिं कोई सिंधी माण्हू वटि कोई लड़ी अचे थो त उनखे सभु शयूं असां त ई मशहूरु आहियूं सिंधी माण्हू, वरी दिलि वारा आहिनि सिंधी जा। मतिलबु MQM वारनि खे बि जाइ ॾिनऊं न, आया दरवाज़ा खोले छॾियऊं, अचो भला सॼो मुल्क ॿियो पियो हुयो, वरी बि हिते ई रहिया न। अॼु बि असां हुनखे इहो ई चवंदा आहियूं, बाबा असां तव्हांजे लाइ हर शइ कईसीं, तव्हां इहा ॿोली न ॻाल्हायो त बहितरु आहे। अच्छा, तव्हांजो जेको औलाद आहे, जेके तव्हांजा फर्ज़ंद आहिनि, उन्हनि मां तव्हां पीउ मां त ज़ाहिर आहे हिकु माना जहिड़ो ई सम्झंदो आहे सभिनी खे, पर तव्हां छा था सम्झो त उन्हनि मां जेको तव्हांजो जेको पुटु आहे उहो तव्हांजे मोहबत, तव्हांजे पासे ॾे लाड़ो, उहो कहिड़े पुट जो? माशाल्लाह ॿिन्ही जो पता आहे। अञा नंढा आहिनि, अञा उन माहौल में न घिरिया आहिनि। एज छा अथनि? 18 साल जी आहे, 17 साल आहे। उन्हनि जा नाला ॿुधायो? हिकिड़ो हसनैन आहे, ॿियो आफ़ताब नालो आहे। पर अलाह जी महिरबानी सां पंहिंजे माहौल में अञा हिते ई हलनि पिया। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा आहे त तालीम जी तरफ़ तवजो, पोइ न त वरी बिज़नेस। जेकॾहिं हिन लाड़काणे में जेकॾहिं इहे जेके असांजो एजुकेशन सिस्टम आहे, जीअं तव्हां सम्झूं था त असां पंहिंजी औलाद खे सुठे नमूने सां पढ़ायूं, त इहे जेके असांजा गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, हाणे प्राइवेट स्कूल तमामु घणो कारोबार थी वियो आहे। त हाणे जेकॾहिं इहे स्कूल असां जेके सरकारी स्कूल आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं साॻी एजुकेशन जेका माना प्राइवेट थिए थी, जेका दिलचस्पी सां जेका पढ़ायो वञे थो, त उहो साॻी, हालांकि हुननि जूं पघारूं बि घटि आहिनि ऐं हुननि जूं पघारूं वधीक आहिनि। तव्हां सम्झो था त जेको ग़रीब ॿारु आहे उहो बि अॻिते अची सघे थो, सुभाणे उहो बि सियासतदान थी सघे थो, सुभाणे उन जे ज़हन में बि इहा ॻाल्हि अची सघे थी त तालीम खे जेका हथी ॾियारण लाइ, त ईअं न थियणु खपे। मज़े जी ॻाल्हि ते मां कंहिं दोस्त सां वेठो हुअमि, उहो ज़िक्र निकितो मुख़्तलिफ़ कॉलेजनि जो बि। उहो चई यार मूंखे चुटो जेको ट्यूशन पढ़ाईंदड़ आहे, मूंखे सलाह ॾिनी त सरकारी स्कूल में, सरकारी कॉलेज में पंहिंजे ॿार खे दाख़िला वठी। अच्छा, उतां जो माहौल इन्हनि प्राइवेट कॉलेज जेके आहिनि न ऐं सेंटर खां बहितरु हाणे हेॾे आहे। ऐं वाक़ई हुन ईअं कयो ऐं हुन रिज़ल्ट बि अची आहे। लारकाना जो डिग्री कॉलेज जी जेका हिन रिज़ल्ट आहे, उहा तमामु बहितरीनु रिज़ल्ट आहे। ॿार तव्हां वरी मोकिलियो ऐं उन खां पोइ हुन ॿार खे, हिन ॿार खे तव्हां ॿिन्ही खे विहार ॾिसंदव न, ॾींहुं आसमान ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। छा हाणे तव्हां छा था करणु चाहियो अचण जे लाइ, या माण्हुनि सां मेल जोल जे लाइ, या को अहिड़ो सिलसिलो ठाहियो अथव त माना पंहिंजे जेको इलाइक़ा आहिनि उन्हनि में माण्हुनि सां मेल जोल शुरू कजे?
न न असां वरी तयारी या असां वारो माहौल इलेक्शन जो त न हूंदो आहे न, उहो त हर वक़्तु हूंदो आहे ऐं साल जा 12 महीना हूंदो आहे, 5 ई साल हूंदो आहे, जेतिरो ज़िंदगीअ मां माण्हू सिस्टम हले थो उहो हलंदो रहंदो आहे। असां पार्टी जे हिसाब सां कोई न हूंदो आहे त इलेक्शन अचे त असां वञूं, उहो त सिस्टम हलंदो ई हलंदो आहे 12 महीना, हर वक़्तु दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, MP MLA पंहिंजा हिते आहिनि, तनज़ीम पंहिंजा हिते आहे, उहो कमु त कंदा रहंदा आहिनि, उहो नओं कमु त कोन्हे त असां हाणे ओचितो वरी दरवाज़ा खोले वरी माण्हुनि ॾे वञूं भई हाणे इलेक्शन अचे त तव्हां न अचूं, इहे ॿिया जेके नवां ईंदा आहिनि मतिलबु उतां तव्हांजी खुली पई आहे 24 कलाक। खुली पई आहे। अच्छा हाणे ताज़ो ई जेको आहे तव्हांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवाण ऐं मोस्ट सीनियर अॻुवाण ऐं 2 भाइर बल्कि 3 भाइर एक्टिव तरीन माण्हू आहिनि ऐं उहे हिकिड़ो त बाकरानी जेको आहे तालके जो सदर आहे मोहतरम तारिक अनवर सियाल साहिबु, ऐं उनखां पोइ तव्हांजो आबपाशी जो जेको मिनिस्टर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो वर्कर अॻुवाण मोहतरम सोहेल अहमद सियाल साहिबु, उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी ओताक ते कुझु ॾींहं पहिरियां नेब जी कार्रवाई थी आहे ऐं उहा हिकिड़े ॾींहं में 2 दफ़ा थी आहे, हिकिड़ो ॾींहं जो थी आहे, हिकिड़ी राति जो थी आहे। उनखां पोइ वरी उन्हनि जो जेको ईअं चयो थो वञे त राइट हैंड या लेफ्ट हैंड कुझु बि असद खरल जे जेको आहे सो ओताक ते बि चढ़ाई थी आहे। छा था सम्झो त इन में जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेको ॿुधायो थो वञे त अहम दस्तावेज़ हथु थिया आहिनि ऐं जॾहिं त हिन पासे खां जेको बयानु आयो मतिलबु तारिक अनवर सियाल साहिबु ॾिनो त असां वटि कुझु बि न खणी वञा, जेकर खणी वञा त पोइ मां हिते न वेठो वञा त पोइ त मूंखे बि माना खणी वञनि। इन हवाले सां नेब जी जेकी कारकर्दगी आहे या उन जे हवाले सां जेको सवालात जेको माना थियनि था पिया, जेके तमामु घणा सवाल उथनि था माण्हुनि जे ज़हन में, कीअं था सम्झो कार्रवाई खे, कीअं उन्हनि जी कारकर्दगी नेब खे? न न हू त चवंदा असांजा प्रॉपर्टी बाबा जे नाले ते छो थियल आहे, इहा पुराणी आहे ऐं उनजे नाले ते इहा शइ आहे ऐं जेतिरे करे कागज़नि जो तालुक़ु आहे उहो त बार बार सुहेल साहिब जूं तक़रीबन क्लिपियूं पयूं आहिनि, तारिक साहिब जूं पयूं आहिनि त कोई पेपर कोई पनो का शइ कोन खणी विया आहिनि। असांजा मुलाज़िम बि उते गवाह आहिनि, रिकॉर्डिंग बि थी आहे, असां बि उते मौजूदु आहियूं, अहिड़ो को पेपर असां वटि हुनखे न मिलियो आहे। बाक़ी हाणे हुन जी पंहिंजी मर्ज़ी आहे, उहो छा बि करे सघनि था, उहो घणी नोड़ीअ में नागो नोड़ी सिंधी में जेको पहाको हूंदो आहे उहो ठाहिनि, उहा हुनजी मर्ज़ी आहे। बाक़ी बज़ाहिरी काई शइ हुन वक़्तु न आई आहे, न हुन वटि हुई, न हुन वटि कोई अहिड़ो इलीगल कमु ई आहे सुहेल साहिब वटि। उहा जेका बि शइ आहे हुननि पंहिंजो सभु शइ शो कई आहे कागज़ात। कार्रवाई जेका नेब जी कार्रवाई आहे उहा दुरुस्त आहे या ग़लति आहे? उहा कार्रवाई ईअं जॾहिं नेब ॿुधो, नेब जॾहिं जेको एॾो वॾो हिकिड़ो रिस्पॉन्सिबल इदारो आहे, हाणे उहो बग़ैर तस्दीक जे बग़ैर सबूत जे कंहिं बि माण्हूअ ते जेकॾहिं आम माण्हू ते कार्रवाई करे थो त हथ खे इज़त थी सघे थो। त हाणे हिते जॾहिं माना एॾा वॾा मिनिस्टर आहिनि ऐं उहे एॾा वॾा माण्हू आहिनि, सरदार आहिनि पंहिंजी क़ौम जा, उन्हनि ते बग़ैर सबूत जे छापो हणणु या उनजी इज़त पामाल करणु, इहो कहिड़ो अमल आहे? न उहो नेब जी कार्रवाई ते या नेब ते त आङुरियूं खॼनि थियूं न, मुख़्तलिफ़ पार्टियूं, ख़ुदि असांजो चेयरमैन साहिब बि इन शइ ते आहे त नेब हिकु तरफ़ो कार्रवाई थी करे, जेकॾहिं कार्रवाई करे थी, जेकॾहिं कार्रवाई करे त सभिनी ते करे, सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी टारगेट छो आहे? लारकाने में उहो सोहेल साहिबु टारगेट छो आहे? जेकॾहिं सोहेल साहिब वटि का शइ हिननि खे मिले, ठीकु आहे, कोर्ट पई आहे, हू बि प्रूव कनि, हू बि कोर्ट में ईंदो। बाक़ी हाणे इहा हेरासमेंट करणु, कंहिंजे बंगलनि ते वञणु, इहो मां न सम्झां त इहा का जाइज़ कार्रवाई आहे। बार बार मालिक पाण बि चवनि था, पार्टी जा अॻुवान आहिनि त असां वटि कोई पेपर न मिले अथनि, असां साफ़ु सुथरा आहियूं, कोर्ट खुली पई आहे, जेकॾहिं का शइ हिननि खे मिली आहे त उहा पेश कनि, साम्हूं आणनि। बाक़ी महीने खां 6 महीने खां पोइ अचे पनो अहिड़ो ज़ाहिर कनि त भई हीअ असांखे मिलियो हुयो, उहो त बेवाजिबी आहे, सिंधी माण्हू सां बेवाजिबी आहे, इन जी असां मदद था कयूं। आख़िर में जेको तव्हांजा फॉलोअर्स आहिनि, तव्हांजे जेके उहे वोटर आहिनि या असांजे चांटका टीवी जा जेके फॉलोअर्स आहिनि, उन्हनि खे हाणे वारी जेके ईंदड़ इलेक्शन आहे बलदियाती, उन हवाले सां या जेको ॿियो को कहिड़ो बि मैसेज ॾियणु चाहियो तव्हां ॾेई सघो था? दोस्तनि खे इहा ई सलाह त कोशिशि कनि अहिड़ो उमेदवार खे वोट कनि जेको हुनजी उमेदुनि ते पूरो अचे। पार्टी पंहिंजी जाइ ते आहे, असां त पार्टी जी तरफ़ चवंदासीं, जेको असां पार्टी वारनि खे बि आई गुज़ारिश कंदासीं, वर्करनि खे बि आई चवंदासीं, असां पाण में वर्कर आहियूं त पार्टी मथे बि अहिड़ी सलाह ॾियूं जेको अवामी ख़िदमत वारो हुजे, जो ख़िदमत करे, ईअं न हुजे त घर वेही 5 साल वरी पूरा करे ऐं पोइ इहा पार्टी जी बदनामी आहे। असां वर्करनि जी इज़त बि न आहे जो पोयों इहो रिगड़ पियो हले त भई हीउ चेयरमैन हिन कमु न कयो। हिन दफ़े असांखे उमेदु इहा ई आहे पार्टी में त अहिड़ा उमेदवार आणींदा जेके अॻियां खां अञा बहितर हुजनि ऐं वधीक रिज़ल्ट ॾियनि।
अॻियां बि पंहिंजी कोशिशि कई आहे जेतिरो करे सघिया आहिनि। हिन दफ़े असांजी पार्टी वारनि खे इहा अपील हूंदी, मीटिंग ज़रूरु थींदियूं, उते बि इहा गुज़ारिशूं कंदासीं त बहितर खां बहितर उमेदवार ॾियो ऐं असां बि उनखे वोट कयूं जेको असांजा मसइला हल करे। थैंक यू सर, तव्हां अॼु असांखे टाइम ॾिनो ऐं ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो मज़ो आयो तव्हां सां इंटरव्यू कयोसीं ऐं फस्ट टाइम तव्हां सां इंटरव्यू कयो आहे एतिरे टाइम खां पोइ, छो त घणो ई कोशिशि हुई पर टाइम न पियो मिली सघे। थैंक यू वेरी मच सर, अॼु असांखे तव्हां टाइम ॾिनो, थैंक यू सर। जी नाज़रीन, जीअं त तव्हां मोहतरम अली मुराद अबड़ो साहिब जो जेके ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं आख़िरी जेको उन्हनि जो मैसेज हो त तव्हां जेको वोट जेको हाणे बलदियाती इलेक्शन हुजे या जनरल इलेक्शन हुजे, तव्हां जहिड़ो बि तव्हां जेकॾहिं वोट ॾियो था ऐं वोट जो जेको इस्तेमालु आहे उहो तव्हां ज़ाती बुनियादुनि ते ॾियो, पार्टी बुनियादुनि ते ॾियो, पर ख़िदमत जी बुनियाद ते ॾियो ऐं तव्हां भले उहो तव्हां पंहिंजो पाण उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि खे साम्हूं रखी करे वोट ॾियो। इन सां गॾु मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु थिए थो पूरो। कैमरामैन ख़ालिद मुग़ल सां गॾु ज़ुल्फ़कार वली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।